बोलो सदगुरुदेव भगवान की जय। बोलो बाबा प्रीतम दास साहिब लाल सबई चौजुले। सो साध संगत ही भजन असांजे प्रेमियुनि जे तरफ़ां फरमाइश थियल आहे। लॉकडाउन लॻो पियो, हर कोई घर में वेठो आहे। घर में वेही करे नाम सिमरन कयो। 3 मई ताईं लॉकडाउन वधायो वियो आहे। जेसि ताईं नाम सिमरन करे साईं खे यादि कयो। कंहिं बि प्रेमीअ खे कोई भजन ॿुधणो हुजे, फरमाइश लिखणी हुजे त मुंहिंजे पर्सनल नंबर ते मोकिले सघो था पिया। कोशिशि कबी सभिनी जी फरमाइश पूरी कई वञे। हीअ फरमाइश असांजे जय कुमार सचदेव मिंटू ऐं ॿियनि जे तरफ़ां थियल आहे। तो सभई प्यार सां सरवण कयो। आया तुंहिंजे दर जो सदा शेवादारी, आया तुंहिंजे दर जो सदा शेवादारी, कजाए महर मूते मोहन मुरारी, कजाए महर मूते मोहन मुरारी, मोहन मुरारी, मोहन मुरारी। देसी शान पंहिंजो वली न विसारिजे, देसी
सदगुरुदेव भगवान की बोल बाबा प्रीतम दास साहिब आयो लाल सभई चौ झूलेलाल।